मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर समेत दादू ज़िले में वधंदड़ बदअमनी समाज जी बुराइनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद मेहर जे सॾ ते सते निहाड़े बि दुआ जा हथ खां घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी रैली में सियासी, समाजी, सिविल सोसाइटी, मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि, वापारियुनि, दुकानदारनि वॾी तइदाद में शिरकत कई। मुज़ाहिरीन अमन ॾियो या इस्तीफ़ा ॾियो, शहरी वापारी फुराइण बंदि करियो, एसएसपी दादू हटायो, ज़िलो बचायो जा ज़ोरदार नारा हंया। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़नि नियाज़ अली बुढ़ो, मोहम्मद अयूब खोसो, वकील मोहम्मद अली कांदड़ो, वकील मीर खोसो, हबीब हुज़ूरी, वापारी अॻवान इश्तियाक तुनियो, गुफ्तार खोसो, मोहम्मद अर्श खोसो ऐं ॿियनि चयो त अमन जी बहाली लाइ सतें ॾींहं खां सरापा एहतजाज पिणियल आहियूं, पर आए जी सिंध जे कननि ते जूअं बि नथी चुरे। हुननि चयो त मेहर समेत दादू ज़िले जे चइनी तालुकनि में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ॾोहारी वापारियुनि, दुकानदारनि ऐं शहरियुनि खां आसानीअ सां फुर करे फरार थी वञनि था, पर पुलिस ॾोहारनि अॻियां बेवस बणियल आहे। दादू ज़िले जी अवाम बदअमनी जे ख़ौफ़ में वठिजी वई आहे, पर एसएसपी दादू बि ॾोहारनि अॻियां बेवस बणियल आहे। हुननि चयो त हिक तरफ़ बदअमनी ते ॿिए तरफ़ पूरे ज़िले में मंशियात, जुआ जा अॾा ऐं समाजी बुराइयूं बि वधी वयूं आहिनि। घेटी मोहल्ले ऐं हर कॉलोनी में मंशियात जो पुलिस सरपरस्ती में विकिरो थियण लॻियो आहे। केतिराई नौजवान आइस जे नशे वापरण सबबि ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी थाणनि ते मंथली मुक़रर कंदे पुलिस एहलकारनि खे वीज़ा ते मोकिले छॾियो आहे। थाणनि ते पुलिस एहलकार बि मौजूदु न आहिनि ऐं एसएसपी दादू बि ॾोहारियुनि सां गॾु मंशियात फरोशनि जो बि साथारी बणियल आहे। शहरिन दादू ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं समाजी बुराइनि में इज़ाफ़े जो ज़िम्मेवार एसएसपी दादू जो करार ॾींदे चूंडियल नुमाइंदनि जे पुठि भराई करार ॾेई छॾियो आहे। शहरिन एसएसपी दादू समेत थाणनि ते मुक़रर कयल पुलिस ऑफिसरनि जे कयल करप्शन ऐं ॾोहारियुनि ऐं मंशियात फरोशनि जी साथारी हुजण जी जांच करे ईमानदार ऑफिसर मुक़रर कया वञनि। हुननि मुतालबो कयो त एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी खे हटाए समूरनि शहरिन वापारियुनि खां फुर थियल रक़म, मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन अमान बहाल कयो वञे ऐं समाजी बुराइयूं, मंशियात ऐं जुआ जा अॾा बंदि कराया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो बि रोज़ जी बुनियाद ते जारी रहंदो।